दोस्तों दादूअ में वाही पांधी जे मक़ामी सहाफ़ी जीएम लुंड अॻूणे MNA रफ़ीक जमाली खां संदसि कारकर्दगीअ मुतलक़ सवाल कयो त उनखे जवाबु ॾियण जे बजाए रफ़ीक जमालीअ पंहिंजे छाड़तनि गुंडनि जे हथां उन ते हमिलो करायो। रफ़ीक जमाली जंहिं सॼे दादू ज़िले में ज़मीनुनि ते कब्ज़ा दहशतगर्दी जी बाज़ार गरम करे रखी आहे, उन जीएम लुंड ते हमिलो करायो। दादू जे सहाफ़ियुनि खे गैरत करणु खपे ऐं हा, दादू ज़िले जे अवाम खे बि इन में गैरत जो मुज़ाहिरो करणु खपे, ख़ुसूसन लुंड बिरादरीअ खे, त अहिड़े दहशतगर्द माण्हूअ खे वोट ॾियण जे बजाए इनखे किक आउट करे छॾनि, इलेक्शन खां ॿाहिरि करे छॾनि। इनखे वोट ॾियणु पंहिंजे वोट जी तौहीन आहे। ऐं सहाफ़ी जीएम लुंड ते थींदड़ तशदुद जी सख़्तु तरीन मज़मत कयां। रफ़ीक जमाली हाणे जॾहिं खटे आयो त को सहाफ़ी छा पर को माण्हू बि सलामत न रहंदो। शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे, सहाफ़ी ते हमिलो।